हाकमज़ादी मुझे यकीन कर मां तोसां हाणे शादी करण तो चाहियां। ये वायदा त पहिरियां बि अलाए केतिरा चकर करे चुको आहीं। पहिरियां मां तोसां धोखो कंदो हुयसि, मां मञा थो त मां ग़लति हुयसि। हाणे मां उनजो कफ़ारो अदा करण तो चाहियां। मूंखे तुंहिंजो एहसास आहे। इन जो मतलब त तुंहिंजी मूंसां मोहब्बत न आहे, तूं मूंसां हमदर्दी करण तो चाहीं। चरी हमदर्दी तो मोहब्बत जी मंजिल आहे, जिथां मोहब्बत जी शुरुआत थी थे। हाकमज़ादी जेकर अॼु तोसां हमदर्दी आहे, सुभाणे तोसां मोहब्बत भी थी वेंदी। इन जो मतलब त तूं इन बहाने सां वरी मूंसां मिलण तो चाहीं। इहो त तूं ग़लति थी सोची। हाणे जेकर तूं मूंसां मिलण जे लाइ चवंदी न, पोइ बि तोसां मिलण कोन ईंदुसि। ऐं असां शादी खां पहिरीं हाणे कॾहिं बि पाण में कोन मिलंदासीं। जॾहिं मिलण बि नथो चाहीं त फोन ते दिलासा छो थो ॾीं? तुंहिंजी दिलि खटण जे लाइ हाकमज़ादी। ख़बर थी मूं छा सोचो? मूं सोचो त तोखे राज़ी करण खां पहिरियां जेकॾहिं अदाई बाबा खे मूं मोकिलियो न ऐं तो इनकार करे विधो त पोइ? वज़ीर सही ॿुधाए, हाणे मूंखे बेवकूफ़ तो नथो बणाई न। मां कसम खणी तो चवां हाकमज़ादी, तोसां शादी करण जे लाइ मां पक्को इरादो करे छॾियो आहे। छा तोखे अञा बि मूं ते यकीन नाहे? तो ते यकीन करण मुंहिंजे लाइ ॾाढो मुश्किल थी वियो आहे वज़ीर। तमामु जल्द अदे वारनि खे तुंहिंजे रिश्ते जे लाइ मोकिलींदुसि, पोइ त यकीन थींदो ई न। इन ॾींहं जे लाइ त मूं बासूं पासे रखियूं आहिनि। पोइ पंहिंजूं बासूं तयारु करे छॾ हाकमज़ादी। हाणे वक़्तु अची वियो आहे इन्हनि बासूं ॾियण जो। ख़बर अथई हाकमज़ादी, जॾहिं तूं ऐं मां मङणो कंदासीं पोइ गॾिजी हली इहे बासूं ॾींदासीं। सच वज़ीर? कसम सां चरी। हाणे एतबार करण बि सिख। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।